बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला हबीबिहिल करीम व अला आलिहि व सहबिहि व अहलि बैतिहि अजमईन अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम लक़द कान लकुम फ़ी रसूलिल्लाहि उस्वतुन हसनह सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मक़ामिन आख़र फ़ी शान हबीबिहिल करीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलि सय्यदिना व मौलाना मुहम्मदिन बिअददि मा फ़ी इल्मिल्लाहि सलातन दाइमतन बिदवामि मुल्किल्लाह। अल्लाह तबारक व तआला कलाम पाक जे अंदर इरशाद फरमायो लक़द कान लकुम फ़ी रसूलिल्लाहि उस्वतुन हसनह अलबत्ता तहकीक अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात में अमा जे वास्ते ज़िंदगी गुजारण जो बेहतरीन नमूनो मौजूद आहे। जी त हुज़ूर नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे पाक सीरत जो बयान थी रहियो हो ऐं नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे मुबारक हथन जूं बरकतूं बयान थी रहियूं हूं त नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे हथ मुबारक में अल्लाह तबारक व तआला केतिरी बरकत रखी हुई। हुज़ूर नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं खीर पीअण जे उमिरि में हुआ बीबी हलीमा सादिया रज़ियल्लाहु तआला अन्हा वटि बीबी हलीमा सादिया रज़ियल्लाहु तआला अन्हा फरमाए थी त असांजे ॻोठ में जॾहिं बि को माण्हू बीमार थींदो हो त हुज़ूर नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम इन उमिरि में हा उन माण्हू जे मथां बीमार माण्हू जे मथां नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो हथ वठी घुमाईंदा हुयासीं त उहो बीमार तंदुरुस्त थी वेंदो हो। जेकॾहिं ॻोठ में जानवर को बीमार थी वञे त जानवर माण्हू काए अचनि महबूबनि जो हथ वठी करे उन जानवर जे मथां घुमायूं त उहो जानवर तंदुरुस्त थी वञे। ई उन ज़माने जी बरकत आहे जॾहिं नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम इन खीर पीअण वारे उमिरि में हा पर जॾहिं नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम नबूवत जो ऐलान फरमायो ऐं नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम दीन जी तबलीग शुरू कई अल्लाह तबारक व तआला नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम खे बेशुमार मौजज़नि सां नवाज़ियो। नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम हज़रत अम्मार बिन यासिर इब्तिदाई ज़मानो आहे मके पाक जी ज़िंदगी आहे जॾहिं काफ़रनि मुसलमाननि जे मथां ज़ुल्म पे कयो हज़रत अम्मार बिन यासिर रज़ियल्लाहु अन्हु सहाबी सॻोरो आहे जंहिं नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो कलमो पढ़ियो काफ़र उन ते कावड़जी पिया तरह तरह जा उन जे मथां ज़ुल्म कयूं पर आख़िर उन्हनि इहो फ़ैसिलो कयो त बाहि ॿारे करे ऐं अम्मार बिन यासिर खे उन बाहि में विझंदासीं। उन्हनि बाहि ॿारी हुज़ूर नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम खे ख़बर पई उहो ज़मानो हो जॾहिं काफ़रनि जो वॾो ज़ोर ऐं वॾो ज़ुल्म हुयो मुसलमान वेचारा तमामु थोरा ऐं पुछण जी हाजत बि न हुई। नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो उतां गुज़र थियो नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम हज़रत अम्मार बिन यासिर रज़ियल्लाहु अन्हु जे
मथे ते हथ रखी करे फरमायूं त अम्मार तुंहिंजे मरण जो ही टाइम नाहे। फरमायूं तोखे हिकु बाग़ी टोलो शहीद कंदो, तुंहिंजे मरण जो ही टाइम नाहे। पोइ पाण फरमायूं त ऐं बाग़ अम्मार जे मथां ईअं थधी थी वञ जीअं हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम जे मथां थधी थी वई। हुज़ूर नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम हज़रत अम्मार बिन यासिर रज़ियल्लाहु अन्हु जे मथे ते हथ रखी कलिमात इरशाद फरमाया त उहा बाहि थधी थी वई। हज़रत अम्मार बिन यासिर रज़ियल्लाहु तआला अन्हु खे वार जेतिरी बि तकलीफ़ न पहुती। हज़रत सैयदना अली अल मुर्तदा रज़ियल्लाहु तआला अन्हु फरमाए थो त जॾहिं हुज़ूर नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम मूंखे यमन जे इलाइक़े जे लाइ पाण मूंखे काज़ी ऐं गवर्नर करे मोकिलियो अथई, तॾहिं मूं अर्ज़ु कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हेॾी वॾी ज़िमेदारी, ही माण्हुनि जा मामला, माण्हुनि जा फ़ैसिला, मां त इलाही कमज़ोर माण्हू आहियां, सो हेॾी वॾी ज़िमेदारी अव्हां मुंहिंजे मथां रखो था, कीअं मां निभाईंदुसि। सैयदना अली अल मुर्तदा रज़ियल्लाहु अन्हु कमज़ोर कोन हुयो, या सैयदना अली अल मुर्तदा रज़ियल्लाहु अन्हु जी आजिज़ी हुई। उन पंहिंजी दाह नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम खे अर्ज़ु रखी। सैयदना अली अल मुर्तदा रज़ियल्लाहु अन्हु फरमायो त नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम खे जॾहिं मूं इहो अर्ज़ु कयो त पाण मूंखे फरमायो त वेझो थी, ऐं पोइ मुंहिंजे सीने ते नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजो हथ मुबारक घुमायो। हथ मुबारक घुमाए फरमायूं दुआ घुरियूं, इलाहुल आलमीन इन मुंहिंजे सौट अलीअ खे हक़ जी फ़ैसिले जी तौफ़ीक़ अता फरमाइजां ऐं उनजे ज़बान ते बि हक़ जारी कजां। सैयदना अली अल मुर्तदा रज़ियल्लाहु अन्हु फरमाए थो त नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे मुबारक हथनि जी बरकत, दुआ जी बरकत अहिड़ी थी वई, मुंहिंजो सीनो एतिरो रोशन थी वियो जो कॾहिं बि कंहिं फ़ैसिले करण में मूंखे का बि दिक़त न थी। ऐं नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम तॾहिं फरमायो त अली हक़ सां गॾु, हक़ अलीअ सां गॾु हूंदो आहे। नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी दुआ थी, हथ मुबारक सीने ते फेरियूं। मौला अली मुश्किल कुशा फरमाए थो त कॾहिं बि वरी मूंखे कंहिं बि फ़ैसिले में ज़रे बराबरि बि का दिक़त न थी। ॾुखे खां ॾुखियो मामिलो ईंदो हो, अल्लाह तबारक व तआला मुंहिंजे सीने खे एतिरो खोलियो जो ॾुखे खां ॾुखियो, मुश्किल खां मुश्किल मामिलो बि आसानी सां मां हल करे ॾींदो। नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे मुबारक हथनि जी बरकत आहे। हज़रत इरबाद बिन सारिया रज़ियल्लाहु तआला अन्हु फरमाए थो त तबूक जे लड़ाई जे मौक़े ते जॾहिं मुसलमाननि जो खाधे पीते जो सामान बि खुटी पियो, नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम बिलाल खे सॾियऊं, बिलाल जी या रसूल अल्लाह, खाइण लाइ कुझु आहे? अर्ज़ु कई या रसूल अल्लाह, असांजे सामान जा थेला ख़ाली थी विया आहिनि, खाइण लाइ कुझु बि न आहे। पाण फरमायूं त पंहिंजो थेलो उनखे कुझु छंड मतां के खारकुन जा दाणा के ॿ टे खारकूं निकिरी अचनि, ज़ाहिर आहे तव्हां सम्झी सघो था जंहिं माण्हू जो थेलो हुजे, खाधे जी ज़रूरत हुजे, उन केतिरी न उन थेले जी ॻोल्हा कई हूंदी। उन अर्ज़ु कयो रसूल अल्लाह कुझु बि कोन्हे। फरमायो न, खणी आ थेलो, उनखे छंड मतां के खारकुन जा ॿ टे दाणा निकिरी पवनि। बिलाल खे हुकुम थियो, खणी आयो थेलो, उनखे जो छंडी त उन मां 7 दाणा
खारकुन जा निकिरी आया। नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम उहे 7 खारकूं गॾु कयूं, उन जे मथां पंहिंजो हथ मुबारक फेरियऊं। फरमायूं, इरबाद बिन सारिया फरमाए थो, आऊं हुयुसि, बिलाल हुयो हिकिड़ो ॿियो बि साहबी हुयो, असीं 3 ॼणा हुयासीं। असांखे फरमायूं त हिन मां हाणे खाओ। इरबाद बिन सारिया रज़ी अल्लाह अन्हु साहबी सगोरो आहे, फरमाए थो नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम हथ घुमाए वरी उन जे मथां हथ रखियऊं। असांखे फरमायो हाणे हिन मां कढंदा खाईंदा वञो। इरबाद बिन सारिया इन हदीस जो रावी आहे, फरमाए थो त मूं बि खारकूं खाइण शुरू कयूं। मूं खारकूं खाई ड्रौ कयूं ऐं मूं पंहिंजूं खकड़ियूं ॻणियूं त 54 खकड़ियूं हुयूं। फरमाई त इन ई मिक़दार मुंहिंजे 2 साथियुनि बि एतिरियूं खारकूं खाधियूं। नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम बि वापरायूं, पाण हथ मथे कयूं त उहे 7 जो 7 खारकूं ओतिरियूं थियूं। बिलाल खे हुकुम फरमायो, बिलाल ही 7 खारकूं संभाले रख, वरी असांखे कम ईंदियूं। हज़रत बिलाल उहे खारकूं संभालियूं। मंझंदि जो वरी टाइम थी वियो, फरमायूं त बिलाल खारकूं खणी आ, उहे 7 खारकूं वरी पाण उन जे मथां हथ रखियूं। इरबाद बिन सारे रज़ी अल्लाह अन्हु फरमाए थो त सुबुह जे टाइम में असीं 4 ॼणा, 3 सहाबी, 1 हुज़ूर, पर उन टाइम ते मंझंदि जे टाइम ते असीं 10 ॼणा हुयासीं। असां 10 ई खारकूं खाई ड्रौ कयूं, पर उहे खारकूं जूं 7 जो 7 उते पियूं। ऐं पोइ पाण फरमायूं, मूंखे अल्लाह जे दस्तूर जो कानून जो ख़्यालु थिए थो, ऐं जेकॾहिं न त इहे 7 खारकूं असांखे मदीने ताईं काफ़ी थी वञे। नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी मुबारक हथनि जी इहा बरकत आहे। बदर जे मौके ते हिकिड़ो सहाबी सगोरो आहे, मुस्लिम बिन असलम, विढ़ंदे विढ़ंदे उनजी तरार टुटी पई। नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ख़िदमत में हाज़िर थियो, या रसूल अल्लाह, तरार मुंहिंजी टुटी पई, मूं वटि हाणे विढ़ण जे लाइ कुझु बि कोन्हे। नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम उते का खजीअ जी का छड़ी पई हुई, पाण उहो खयऊं ऐं उन सहाबी सगोरे खे ॾिनो त वठ इन सां विढ़। नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे हथनि जी इहा बरकत थी। सहाबी सगोरो फरमाए थो त पहिरें जीअं आऊं तरार सां विढ़ा पियो, उन तरार में एतिरी ताक़त न हुई जेका नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम मूंखे खजी जी छड़ी इनायत फरमाई। मुबारक हथ उनखे लॻा त तरार वांगुरु उहा कमु पई करे छड़ी। ऐं पोइ फरमाए थो त उहा तरार, इहा छड़ी मूं वटि रही, जॾहिं बि काफ़रनि सां जंगियूं लॻियूं तॾहिं इहा छड़ी ऐं तरार जी जाइ ते इस्तेमालु कंदोसि, ऐं इहा छड़ी तरार वारो ई कमु कंदी हुई। हज़रत अब्दुल्ला बिन अतीक साहबी सगोरो आहे, मदीने पाक में अबू राफ़े यहूदी हो जेको नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो गुस्ताख हुयो, गुस्ताखी कंदो हो। नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम हुकुम कयो त इन गुस्ताख खे क़त्ल कयो। अल्लाह जे रसूल जे गुस्ताख जी सज़ा क़त्ल आहे। अल्लाह जे महबूब वफ़द हिकिड़ो हुकुम कई, 4-5 सहाबी सगोरा, अब्दुल्ला बिन अतीक उन जो सरबराह हो, राति जे वक़्तु विया ऐं उन अबू राफ़े जे उन महल में दाख़िल थिया। ऊंदाही राति हुई, किसो मुख़्तसर, उहो अब्दुल्ला बिन अतीक उन यहूदी खे क़त्ल कयो। क़त्ल करे जॾहिं उतां लथो पे आयो त ॾाकिण था लहंदे पेर तिरकी पियुसि, किरी पियो, टंग भॼी पई। जी तीं करे साथियुनि
ताईं पहुतो ॿाहिरि ऐं उन्हनि साथियुनि उनखे खणी करे ॿाहिरि अलाह अकबर जा नारा हणंदा ॿाहिरि आया। जॾहिं नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ख़िदमत में हाज़िर थिया, नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम पुछनि करियो ख़बर। अर्ज़ कयो या रसूलल्लाह असां काफ़र जो कमु पूरो करे आया आहियूं। पाण उन्हनि ख़ुशि थिया, उन्हनि खे दुआऊं ॾिनियूं। अब्दुल्लाह बिन अतीक अर्ज़ कयो या रसूलल्लाह उन काफ़र खे जहन्नम रसीद करण खां पोइ लहंदे मुंहिंजो पेर तिरकी पियो, जंग मुंहिंजी भॼी पई आहे, सफ़ा भॼी पई आहे। पाण फरमायो त वेझो थी। नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम उन जे मथां, उन पेर जे मथां हथु घुमायो, टुटल जंग, टुटल पेर। पर हज़रत अब्दुल्लाह बिन अतीक फरमाए तो नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम हथु घुमाईंदा विया, मुंहिंजो पेर बिल्कुलु पेर जहिड़ो थी पियो ॼण त मुंहिंजे पेर खे कुझु का तकलीफ़ आई कान्हे। मिंटनि में नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे ही मुबारक हथनि जी बरकत आहे। नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं फ़तह मके जे मौक़े ते हज़रत बिलाल खे हुकुम फरमायूं, बिलाल बैतुल्लाह जे छित ते चढ़ी करे आज़ान ॾे। ओ बिलाल जेको हबशी आहे, कारे नस्ल जो इंसान आहे, शीदी नस्ल जो इंसान आहे, ग़ुलाम हुयो मके में ऐं मके वारा उनखे हकारत जे नज़र सां ॾिसंदा हुया। ग़ुलाम बि हुयो, उनजे मथां उन्हनि ज़ुल्म बि कया हुया। हिकिड़े पासे अरब जा सरदार बि आहिनि, मुस्लमान आहिनि, उहे बि मुस्लमान। अबू बकर बि उते आहे, उमर फारूक बि, उस्मान गनी, हैदर करार, वॾा वॾा जलील क़दर कुरैश जा मोतबर माण्हू उते मौजूद आहिनि। पर अल्लाह जो महबूब हज़रत बिलाल खे हुकुम करे थो, बिलाल बैतुल्लाह जे छत ते चढ़ी करे आज़ान ॾे। ही शान बिलाल खे छाजे करे मिलियो? इहो शान नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे मोहब्बत जे करे। नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम सां इश्क ऐं मोहब्बत जे करे बिलाल जो त मक़ाम ही आहे जो अल्लाह जे महबूब फरमायो, बिलाल जॾहिं मां मेराज जी राति मूं जन्नत जो सैर पे कयो त मुंहिंजे अॻियां अॻियां तुंहिंजे पेरनि जो आवाज़ पे थियो, मूं तुंहिंजा पेरनि जो आवाज़ जन्नत में पे ॿुधो। कहिड़ो अमल कंदो आहीं या रसूल अल्लाह? जॾहिं बि आऊं वज़ू कंदो आहियां ऐं पोइ जेकर निमाज़ जो नफ़िल जो टाइम को मकरू वक़्तु वग़ैरह न हूंदो आहे त वज़ू करण खां पोइ हिकिड़ो नफ़िल पढ़ंदो आहियां। पाण फरमाया इन जी बरकत आहे। हज़रत बिलाल रज़ी अल्लाह ताला अन्हु जॾहिं नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम क़यामत जे ॾींहुं हुकुम थींदा जन्नत में दाख़िल थींदा, सभ खां पहिरियां जंहिं सवारी ते नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम सवार हूंदा, उन सवारी जेका बि सवारी हूंदी उनजी मुहार उहा हज़रत बिलाल जे हथ में। हुकुम थियो बिलाल बैतुल्लाह जे छत ते चढ़ी करे आज़ान ॾे। हज़रत बिलाल मथे चढ़ियो आहे, बैतुल्लाह जी छत ते आज़ान ॾिनी आहे। जॾहिं हज़रत बिलाल आज़ान ॾिनी त मुस्लमान त ख़ुशि थिया, पर जेके कुझु मके जा काफ़र हुया बिलाल ते टोकूं करण लॻा, उनजे आवाज़ जहिड़ो आवाज़ कढी मस्खरी करण लॻा, खिलण लॻा। उन्हनि में हिकिड़ो अबू महज़ूर नाले हिकिड़ो शख़्स आहे, नौजवान आहे, उन बि हज़रत बिलाल जी आल करे ऐं अहिड़े नमूने सां उन ते टोक ऐं ठठोल कई। नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम उन अबू महज़ूर खे सॾु करायो, घुरायो। उनखे ख़ौफ़ वठी वियो, शायदि मूं गुस्ताखी कई आहे, मूंखे सज़ा मिलंदी। पर नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम उनखे सॾे वेझो करे नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम उनजे सीने ते पंहिंजो हथ मुबारक फेरियो। अबू महज़ूर
चवे थो जो नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम काफ़िर हुयो, बिलाल ते उन टोक कई, ठठोल कई। नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं हथ पेरियो त फरमाए थो त मुंहिंजो सीनो रोशन थी वियो, मूंखे यकीन थी वियो ही अल्लाह जो सचो रसूल आहे। उन वक्त ही कलमो पढ़ी हज़रत अबू महज़ूर मुसलमान थियो आहे। असल में नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम उनखे इन जे करे सॾु करायो जो उनजो आवाज़ सुठो हुयो, उनजो आवाज़ नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम खे पसंदि अची वियो। नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम मुबारक हथ उनजे मथां फेरियो। अल्लाह ताला उनखे ईमान जी दौलत नसीब फरमाई। ऐं पोइ बिलाल सां गॾु जेको ॿियो मुअज़्ज़िन हुयो नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो, उहो अबू महज़ूर हुयो। ऐं पोइ इहो एज़ाज़ न रुॻी अबू महज़ूर वटि इहो एज़ाज़ रहियो, बल्कि अबू महज़ूर जे नस्ल में बि इहो एज़ाज़ हलियो त जेको आज़म मुअज़्ज़िन हुआ नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे मस्जिद जा, अबू महज़ूर जे औलाद मां ख़ानदान। नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम खे अल्लाह तबारक व तआला रहमतुल लिल आलमीन करे मोकिलियो। नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम खे अल्लाह तबारक व तआला बाबरकत बनाए मोकिलियो। हे नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी मुबारक हथनि जी बरकत आहे। अल्लाह ताला तव्हां असांखे नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी सची मोहब्बत ऐं नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी पैरवी नसीब फरमाए। व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि।